बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दुरूद शरीफ जी फजीलत। हजरत अबू हाफिज कागज़ी रहमतुल्लाह अलैह एक वॾा सरदार हुआ। संदन विसार खां पोइ कंहिं खेनि ख्वाब में ॾिसी पुछियो, अल्लाह पाक अव्हां सां कहिड़ो मामिलो फरमायो? जवाब ॾिनो, अल्लाह पाक रहम फरमायो, मूंखे बख़्शे छॾियईं ऐं जन्नत अता फरमायईं। ख्वाब ॾिसंदड़ पुछियो, कहिड़े सबबु? फरमायो, बारगाह इलाही में मुंहिंजी हाज़िरी थी, मुंहिंजो हिसाब वरितो वियो। मलाइकनि खे हुकुम चयो, हिन जा गुनाह ॻणियो। मलाइकनि गुनाह जी ॻणप कई, पोइ हुकुम चयो, हिन दुनिया में असांजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जेके दुरूद शरीफ़ पढ़िया आहिनि उन्हनि जी ॻणप कयो। मलाइकनि मुंहिंजा पढ़ियल दुरूद शरीफ़ ॻणिया, पोइ मुंहिंजा पढ़ियल दुरूद शरीफ़ मुंहिंजनि गुनाहनि खां वधी विया। जंहिं ते अल्लाह पाक फरमायो, बस ए मलाइको काफ़ी आहे, हिन जो वधीक हिसाब न कयो, हिन खे असांजी जन्नत में वठी वञो। शराबी खे तौबा कराए छॾियऊं। रिवायत आहे, मुसलमाननि जे ॿिए खलीफ़े हज़रत उमर फारूक आज़म रज़ियल्लाहु अन्हु जो हिकु दीनी भाउ यानी दोस्त हो। उहो हिजरत करे मुल्क शाम हलियो वियो ऐं उते ई रहण लॻो। हिकु भेरे मुल्क शाम मां हिकु शख़्स हज़रत फारूक आज़म रज़ियल्लाहु अन्हु जी ख़िदमत में हाज़िर थियो। पाण हुन खां पुछऊं, मुंहिंजे फलाणे दीनी भाउ यानी दोस्त जो कहिड़ो हाल आहे? उहो चवण लॻो, साईं, उहो फलाणो शख़्स, उहो त शैतान जो भाउ आहे। उहो त वॾा वॾा कबीरा गुनाह कंदो आहे, एतिरे क़दर जो शराब पीअंदो आहे। हज़रत फारूक आज़म रज़ियल्लाहु अन्हु उन शामी शख़्स खे फरमायो, जॾहिं तूं वापसि मुल्क शाम वञण लॻीं त मूंसां मिली करे वञजां। कुझु ॾींहं खां पोइ जॾहिं उहो शख़्स पंहिंजे मुल्क वापसि मोटण लॻो त हज़रत फारूक आज़म रज़ियल्लाहु अन्हु हिकु ख़त लिखियो। उन ख़त में पहिरियां ही आयतूं सबोरियूं लिखियऊं, हामीम तंज़ीलुल किताबि मिनल्लाहिल अज़ीज़िल अलीम गाफ़िर ज़ंबि व क़ाबिल तौब शदीदिल इक़ाब। सिपारो 24 सूरत मोमिनून। तर्जुमो, हामीम किताब जो नाज़िल फरमायो अल्लाह जे तरफ़ खां आहे, जेको इज़्ज़त वारो, इल्म वारो आहे, गुनाह बख़्शण वारो ऐं तौबा क़बूल करण वारो, सख़्त अज़ाब ॾियण वारो, वॾे इनाम वारो आहे। उन खां सवाइ को बि माबूद नाहे, इन्हीअ जी तरफ़ मोटणो आहे। पोइ पंहिंजे उन दीनी भाउ लाइ कुझु नसीहतूं लिखियऊं ऐं नेकी जी दावत ॾिनऊं। उहो ख़त पाण उन शामी शख़्स खे ॾिनऊं ऐं फरमायो, हीउ ख़त मुंहिंजे दोस्त ताईं पहुचाए छॾिजांइ। उन ख़त में अहिड़ी तासीर हुई जो उन शख़्स जॾहिं उहो ख़त पढ़ियो त पुकारे चयईं, बेशक अल्लाह पाक बख़्शण वारो आहे, यकीनन अल्लाह पाक मग़फ़िरत जो वाइदो फरमायो आहे, यकीनन अल्लाह पाक तौबा क़बूल फरमाइण वारो आहे, यकीनन अल्लाह पाक जी पकड़ ॾाढी सख़्त आहे। उहो शख़्स बार बार उहो ई चवंदो रहियो, एतिरे ताईं जो मथस रकत तारी थी वई ऐं हू ज़ोर ज़ोर सां रोअण लॻो। आख़िरकार उन शराब पीअण खां सची पकी तौबा कई ऐं नेक इंसान बणिजी वियो। हज़रत फारूक आज़म रज़ियल्लाहु अन्हु खे जॾहिं हुन तौबा जी ख़बर पहुती त फरमायो, तव्हां बि ईअं कंदा कयो, जॾहिं तव्हां ॾिसो त तव्हांजो को भाउ भटकी वियो आहे त उनखे सिधे रस्ते ते आणण जी कोशिश कयो ऐं उन लाइ ख़ुसूसी तवजह उन जे लाइ दुआ कयो त अल्लाह पाक उनखे तौबा जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं उन जे ख़िलाफ़ शैतान जा मददगार न बणिजो। प्यारा इस्लामी भाइरो, ही वाक़ियो जेको असां ॿुधो उन में असां लाइ सिखण जूं घणियूं ई ॻाल्हियूं आहिनि। हिकु बुनियादी दर्स जेको हिते ॾिनो वियो, पाण हज़रत फारूक आज़म रज़ियल्लाहु ताला अन्हु साफ़ लफ़्ज़नि में असांखे उन जी नसीहत फरमाई त जॾहिं बि तव्हांजो को दोस्त, को मुसलमान भाउ सिधे रस्ते तां हटी वञे, नेकियूं छॾे गुनाहनि में पइजी वञे त उन जे मामले में शैतान जा मददगार न बणिजो, बल्कि उन जे हक़ में दुआऊं कयो ऐं नेकीअ जी दावत ॾेई उनखे वापसि नेकी जे रस्ते ते वठी अचो। प्यारा इस्लामी भाइरो, ही तमामु ज़बरदस्त नसीहत आहे। वाक़ई ईअं ई थींदो आहे, जेकॾहिं को शख़्स नेक रस्ते ते हली रहियो हुजे, उहो नेकी जे रस्ते तां हटी करे गुनाहनि जे रस्ते ते हलण लॻे। मिसाल तौर पहिरियां ॾाढ़ी रखियल हुयसि, हाणे कूड़ाए छॾियईं। पहिरीं इमाम ॿधंदो, हाणे हुन सुन्नत खां महरूम थी वियो। पहिरीं नमाज़ूं पढ़ंदो, हाणे गैर हाज़िरियूं शुरू थी वियूं। अहिड़ी हालत में असां वटि गीबतनि जो हिकु दरवाज़ो खुली वेंदो आहे। माण्हू चौराहनि ते बीही पंहिंजनि निजी महफ़िल में उन शख़्स जूं बुरायूं करे रहिया हूंदा आहिनि। अहिड़ा गीबतनि भरिया जुमिला जॾहिं उन शख़्स ताईं पहुचंदा आहिनि त उनजी दिलि टुटी पवंदी आहे, ज़िद वधंदो आहे ऐं उहो गुनाह छॾण जे बजाए वधीक गुनाहनि ते दिलर थी वेंदो आहे। उन लाइ जेको शख़्स शैतान भड़काइण में अची गुनाहनि में ऐं हाणे उन जूं गीबतूं करे उनखे ताना ॾेई दिलि आज़ारी कंदड़ ॻाल्हियूं ॿुधाए शैतान जा मददगार न बणिजो, बल्कि उनखे नेकी जी दावत ॾियो, प्यार मोहबत सां, हिकमत अमली सां उनखे सम्झायो, नेकी जे रस्ते ते वापसि आणण जी कोशिश कयो ऐं अल्लाह पाक तौफ़ीक़ बख़्शी त उन जे हक़ में दुआऊं बि कंदा कयो। अहिड़ा वधीक इस्लामी बयान ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं लाइक कयो ऐं शेयर कयो। जज़ाकल्लाह ख़ैर। अल्लाह तव्हांखे दुनिया ऐं आख़िरत में कामयाबी नसीब अता फरमाए।